अस्सलाम वालेकुम ख़वातीन हज़रात। सिंधी फिल्म संसार में असीं अवां जी ख़िदमत में हिकु दफ़ो वरी हाज़िर। गुज़िरियल हफ़्ते खां असां ज़िक्र कयूं पिया था फिल्म चांडोकीअ जो ऐं चांडोकीअ जे तसलसल में ई उन फिल्म जे ॻाल्हियुनि जे हिसार में ई असीं अवां जी ख़िदमत में वरी हाज़िर थिया आहियूं। असां साण मौजूदु आहिनि। हितां खां शुरू कंदासीं अयूब गाद साहिबु, साईं मुसरत रज़ा साहिबु, अदाकार वसीम साहिबु ऐं महापारा साहिबा। असां वटि प्रोफाइल्स बि आहिनि। चाहींदासीं त कुझु प्रोफाइल्स ते बि नज़र विझूं। कुझु अहम नाला हिन फिल्म जे हवाले सां असां साण आहिनि। पहिरियों प्रोफाइल आहे AQP ज़ादा साहिब जो। पंहिंजे शुरूआती दौर में नवाब शाह जी रीगल सिनेमा ते पेंटर जी नौकरी कंदो हो ऐं फिल्मुनि जा पोस्टर्स ठाहींदो हुयो। फिल्म एकता ॾिसी खेसि ख़्यालु आयो त फिल्म ज़रूरु ठाहींदुसि। नवाब शाह मां लाहौर पहुतो, संदहि 15 साल हुते तरसियो ऐं हुमायूं मिर्ज़ा, फ़रीद अहमद, ख़लील कैसर, रफ़ीक़ रिज़वी, रियाज़ अहमद राजू, ऐसे गफ़ार, जावेद हाशमी ऐं SM यूसुफ़ जहिड़नि अहम हिदायतकारनि सां गॾु कमु कयईं ऐं कम खे बाक़ाइदे सिखियईं। किन वटि असिस्टेंट डायरेक्टर रहियो ऐं किन वटि भरपूर नमूने सां फिल्म अंदाज़ीअ जो फिल्म जे सेखारण जो लुत्फ़ हासिलु कयईं ऐं पंहिंजे पाण खे कंपोज़ कयईं। संदसि सिंधी फिल्मूं तकनीकी लिहाज़ खां असांखे मथां दर्जे जूं नज़र अचनि थियूं। पीज़ादे साहिबु 25 जनवरी 2011 ते वफ़ात कई। संदसि फिल्मूं आहिनि चांडोकी, महबूब मिठा, सोरठ ऐं बादल बरसात। ॿियो अहम नालो आगा सलीम। आगा ख़ालिद सलीम मुलद आगा अब्दुल करीम ख़ान 7 अप्रैल 1935 ते शिकारपुर में ॼाओ। इब्तिदाई तइलीम उतां हासिलु कंदे मैट्रिक हैदराबाद, इंटरमीडिएट लाहौर ऐं ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी मां कयईं ऐं पेशे जे लिहाज़ खां रेडियो पाकिस्तान में नौकरी जी चूंड कयईं ऐं स्टेशन डायरेक्टर जी हैसियत सां 1995 में रिटायर थियो। कहाणीकार, नाविल नवीस, मज़मून निगार, मुतरजिम ऐं ड्रामा नवीस आगा सलीम शाइरीअ जो शौक़ु बि रखे थो ऐं पंहिंजे अदबी सफ़र जी शुरूआत में आगा शाहीन जो नालो बि इख़्तियार कयईं। हू पंहिंजे दौर जो अहम नावल निगार ऐं लेखक आहे। रोशनी जी तलाश, ऊंदाही धरती रोशनत, ॿ नंढा नाविल, हमाओस्त, अणपूरो इंसान संदसि ख़ूबसूरत नाविल आहिनि। जॾहिं त चंड जा तमन्नाई, धरती रोशन आहे, लज़त गुनाह ऐं दर्द जो शहर संदसि कहाणियुनि जा मजमूआ आहिनि। संदसि शाइरीअ जो गुटको पंछण ऐं चंड 1986 में छपिजी चुको आहे। आगा सलीम जे अदबी पोरिये में हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे रिसाले खे मंज़ूम उर्दू कालब में लाहिण जी सआदत बि हासिलु थी आहे ऐं संदसि क्रेडिट ते सिंधी फिल्मूं आहिनि चांडोकी ऐं रत जा रिश्ता। टियों अहम प्रोफाइल असां वटि आहे गुलमुनी साहिब जो। गुलमुनी साहिबु पंहिंजे दौर में हिकु सदा मलूक ऐं सेबतो अदाकार हुयो। जेतोणीकि संदसि फिल्मी ज़िंदगी कुझु तवील न रही, पर तंहिं हूंदे बि संदसि अदा कयल किरदार माण्हुनि जे मन में अॼु बि जिया रहिया आहिनि। हू पंहिंजी परफॉर्मेंस में अदाकार दिलीप कुमार जा लुक ॾींदो हुयो ऐं खेसि सिंधी फिल्मुनि जो दिलीप कुमार बि सॾियो वेंदो हुयो। चियापट सां तालुक़ु रखंदड़ गुलमुनी साहिबु जंहिं बि फिल्म में पंहिंजी मौजूदगी ज़ाहिर करणु चाही, हू यकीननि उन फिल्म में मौजूदु रहियो। सिंधी फिल्मूं अथसि चांडोकी, अलबेली, प्यार सां सदके, मुंहिंजो प्यार पुकारे, रत जा रिश्ता ऐं धरती दिलि वारनि जी। इन सॼे सिलसिले खे अञा बि थोरो अॻिते वधायूं था। पंहिंजे मुअज़्ज़िज़ महिमाननि सां गुफ़्तगू खां पहिरीं चाहियूं था त हिकिड़ो सदाबहार आइटम असीं हवाउनि आधार अवाउनि जे नज़र कयूं, पाण बि उन मां लाभ वठूं ऐं ॾिसूं त ज़ुबैदा शाहीन जो ख़ूबसूरत आवाज़ वफ़ाउनि जे बारे में छा चवे थो।
मोटू था पंहिंजे महिमाननि ॾांहुं ऐं वफ़ाउनि जे ज़िक्र खे जारी रखणु चाहियूं था छाकाणि त इन्हनि सभिनी वफ़ा कई आहे पंहिंजे दौर सां पंहिंजे वक़्त सां पंहिंजे कम सां पंहिंजे पौरे सां ऐं पंहिंजे फिल्मुनि में अदायगीअ सां मां पारा साहिब खां शुरू कंदासीं चांडोकी जो ज़िक्र कुझु तसलसुल अञा कुझु वधीक चाहींदासीं तव्हांजे वातां त हाणे कुझु फिल्म जी स्टोरी वधीक यादि अचे पई ये बस यादि अचे की हीरोइन जो जेको रोल हूंदो आहे डांस कजे इश्क मोहब्बत प्यार करे माँ बाप जी लड़ाई में ज़रूरी मां हिन सां शादी कंदसि इहे स्टोरी हूंदी हुई हाणे यादि न आहे एतिरी 69 जी फिल्म आहे 69 70 जी हाणे यादगिरी न आहे मूंखे पर वरी बि तव्हांजो हाफ़िज़ो ॾाढो सुठो आहे तव्हांखे गाननि जूं गानो ट्यून्स यादि ॿुधायो त मूंखे यादि अची वियो न तव्हां पाण मतिलबु कंपोज़ करे वेंदा आहियो छा को आइटम या धुन हाँ करी सघां थी अच्छा करे सघो था इहा तव्हांजी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हांखे इहो यकीन आहे त तव्हां करे सघो हाँ ये तो है ऐं इन यकीन सां ई तव्हांखे फिल्मुनि में ब्रेक मिलियो बिल्कुल वो कि शादी कर ली अच्छा ब्रेक ये हुई कि शादी कर ली और मियाँ के साथ SM यूसुफ साहब के बेटे थे इकबाल यूसुफ जी उनके साथ शादी कर ली घरेलू जिंदगी छोड़ दी ब्रेक ये मिली तो करती रहती बहुत फिल्मों में मिल रही थी काफ़ी फिल्में में शादी लेकिन कर ली उसके बाद छोड़ दिया वसीम साहब ये जेका अदाकारी जी सिंफ़ आहे ख़ासि तौर ते असां चांडोकी में परफॉर्मेंस ॾिसूं पिया था जॾहिं उन बारे में ॻाल्हायूं था अदाकार लाइ एतमाद केतिरो ज़रूरी हूंदो आहे कॉन्फिडेंस न हूंदो त कम ई न थींदो जो डिपेंड करे थो कॉन्फिडेंस जेकॾहिं उन में का खोट आहे त पोइ परफॉर्मेंस उन लेवल जी न ईंदी कम ई न थींदो उहा पंहिंजो एक्सप्रेशन उहो तासुरात उहो डायलॉग्स डिलीवरी वग़ैरह कुझु बि न थींदी चांडोकी में तव्हांखे सभ खां वधीक कॉन्फिडेंट केरु थो लॻे मरहूम क़ुर्बान जेलानी रेडियो आर्टिस्ट हो उनखे ख़बर हुई लफ़्ज़नि जी फन से सिंसियर रहना लफ़्ज़ खे सम्झंदो उन हिसाब सां हुन सॼो कमु कयो माना हुनखे ॼाण आहे क़ुर्बान जेलानी जिलानी साहब के बारे में आप क्या कहना चाहेंगी बहुत अच्छे फनकार थे वो तो बेसिकली रेडियो से भी थे ना जी हाँ तो उनको वो उतराव चढ़ाव सब पता था बिल्कुल अपने जो काम के साथ बहुत सिंसियर थे वो और वो जॉली भी बहुत थे हाँ इतने जॉली थे कि शूटिंग पे वो आपने गुल मुनीर का जिक्र किया ये चांडो की बनी आदि चिया पड में ठही हुई चियो में उनके उसके गांव में बनी थी तो ये जलानी साहब इतने मस्ती खोर थे कि चीज़ें लोगों की छुपा देते थे ढूंढो अरे भाई कहाँ ढूंढे ड्रेस शूटिंग पे जाना है आउटडोर तो किसी का ड्रेस छुपा दिया किसी के कुछ छुपा दिया और अगर कोई खाना खा रहे हैं ये मत खाना इसमें भंग है पकौड़ों में इस तरह के मजाक झूठ मूठ सारे डरते थे नहीं जनानी साहब इस तरह कहता हाँ मैं खाओ फिर
अगर नहीं खाते हो तो चलो मैं खाता हूँ खुद खा लेता खुद खा जाते थे। खुद खा लेता था। मुसरत साईं जेका यादि जो एॾो दौरु हले पियो थो हिकिड़ो मोटूं था चांडोकीअ न वापसि, तव्हां इन जी शूटिंग ॾिठी? न साईं शूटिंग न ॾिसी सघियुमि, पर इहो मूंखे हिकिड़ो यादि अची वियो ए क्यू पीरदादा साहिब जे हवाले सां। जी क्यू पीरदादा साहिब जो गेटअप जेको हुयो उहो उनखे तव्हां हिकिड़े माण्हू खे तव्हां ॾिसो तव्हांखे ईअं लॻंदो त इहे डायरेक्टर आहे। अच्छा उन्हनि जो स्टाइल, उन्हनि जो उथणु वेहणु ॻाल्हाइणु, मां त नंढे पर मां ऑब्ज़र्व कयो त हीअ डायरेक्टर आहे, हीअ जेको आहे माण्हू हीअ डायरेक्टर आहे। पर कैप्टन ऑफ द टीम जो जेको कैप्टन आहे हीअ माण्हू आहे। काउबॉय कैप हूंदो, वाइट अच्छी शर्ट, अच्छी पैंट, नंढी लूप वारी बेल्ट वारी जेका आहे पैंट पाईंदा, ऐं उन्हनि जे ॻाल्हाइण ॿोलाइण सां ख़बर पइजी वेंदी त हीअ माण्हू जेको आहे डायरेक्टर टेक्निकल माण्हू आहे। इहे मूंखे यादि अची वियो क्यू पीरदादा साहिबु। पीरदादा साहिबु मोस्टली अछो ई पाईंदा हुया, जेको उन फोटोग्राफ्स मिलिया आहिनि असांखे। जॾहिं बि ॾिठो आहे त अच्छे वॻे में अच्छे उनखे चवंदा सफ़ेद पोश बाबा। हा सफ़ेद पीरदादा साहिब खे चवंदा। हुन वटि जेके भी जोड़ा होता है ना, पैंट शर्ट जेकी भी टोटल वाइट। और वो असिस्टेंट रहते मेरे सुसर SM यूसुफ साहब के जी। और वो इंडिया से बिलोंग करते थे, तो वाइट ड्रेस चेयर जो इन्होंने बात की मुसरत ने बेटे ने कि वो चेयर रखते थे, डायरेक्टर लिखवाते थे पीछे। इकबाल साहब भी सेम करते थे कि ये चेयर डायरेक्टर की है और ये ऑर्डर देते थे। उन्होंने एक बार किस्सा है क्या है कि वो कहने लगे सेट पे लोग गए, कहने लगे कि इस फिल्म का डायरेक्टर कौन है, तो ये इकबाल साहब कहने लगे लाइट ऑफ, सब सेट से बाहर जाएं, साफ कराओ। तो वो जो खड़े तो कहता है इसको डायरेक्टर कहते हैं। वाह। तो वो ये बातें वो क्यों पीरजादा में थी, वो कहते थे हाँ मैडम मेरी चेयर है ये, आप अपने लिए मंगा लें, ये डायरेक्टर की चेयर। वो इस तरह करते थे, उनमें बड़ी डिग्निटी और सूल परस्त थे। चाहियूं था त जेका मौसीक़ी असां वटि चांडोकीअ जी मौजूदु आहे उन जे गाननि जो हिकिड़ो लूप अवां जी ख़िदमत में पेश कजे। वरी प्लाज़्मा था निहारियूं था, वरी महसूसु कयूं था त इन्हनि गाननि जी ख़ूबसूरती असां वटि छा आहे। अज घोट थिए तू यार पुनल, अज घोट थिए तू यार पुनल, तुझे दर ते खुशी है जादो लवजन, तुझे दर ते खुशी है जादो लवजन, अज घोट थिए तू यार पुनल। गीत गाए दिल खुशी जा गीत गाए, आहे शादी यार जी, दिल खुशी जा गीत गाए, आहे शादी यार जी, दिल खुशी जा गीत गाए, आहे शादी यार जी। सदको करा दिलड़ी ठरे दिलदार जी, दिल नाच लगे मन मौज करे, मस्तन के नशे जा जाऊं मिलन, मस्तन के नशे जा जाऊं मिलन, मस्तन के नशे जा जाऊं मिलन।
में ज़िक्र हलियो हो महबूब मिठा मंठार सॾण जो, बाज़ी खटी ऐं ख़ैर सां यार सॾण जो, ऐं शेख सिंधी साहिब जी बि ॻाल्हि हली त चाहींदासीं त अयूब गाद साहिब खां पुछूं। पहिरीं शेख साहिब ते तव्हां ॻाल्हायो त पोइ असां वरी पंहिंजे गाने ते मोटंदासीं। शेख सिंधी साहिब जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? शेख सिंधी साहिब सिंधी फिल्मनि जे शुरूआती दौर में तमामु कॉमेडी हवाले सां तमामु मशहूरु थियो। हिकु त हुनजी जेको जिस्मानी साख़्त हुई उहा हुनजे लाइ हिकिड़ो कॉमेडी पैदा पई करे ॾिसण वारनि लाइ। ऐं ख़ासि करे वरी जॾहिं फिल्म महबूब मिठा में कलाम त सन्हड़ो थी वियो आहियां, हिकु हू पाण ऑलरेडी थुलो वरी उन जा ॿोल उनजो उबतड़ त उहो वधीक माण्हुनि में उत्साह पैदा करे पई। चौथी करी कतलाम माण्हू असांखे मेणा ॾींदा त उन में वराणो त सन्हड़ो थी वियो आहियां, उहा शइ ॾाढी माण्हू टहक ॾींदा खिलंदा त हीअ यार अजीब ॻाल्हि आहे, हीअ हेॾो थुलो हेॾो वतारो वरिचे त सन्हड़ो थी वियो आहियां, हीअ अञा सन्हड़ो आहे। तो शेख सिंधी जे लाइ ॿी ॻाल्हि मशहूरु त मेहर जो हुयो। ऐं मेहर जी मेहंदी त सॼी सिंध में मशहूरु आहे। पोइ उन हवाले सां बि मूंखे इहो बि यादि आहे त फिल्म जॾहिं लॻी उमर वारी शइ त शेख सिंधी लाड़काणे बि आयो, उन वक़्तु ग़ुलाम रसूल सिद्दीकी बि आयो, परदेसी फिल्म परदेसी फिल्म में शेख सिंधी बि आयो, फाज़लानी साहिब बि आयो ऐं ग़ुलाम रसूल सिद्दीकी बि आयो, टई ऐं लाड़काणे आया। ऐं इहो उहो दौरो सिंधी फिल्मनि जो परदेसी वारो त मायूं मथां दरनि मां गुल पोशल आहिनि एक्टरनि ते, एतिरो माना जुलूस जी शिकिल में। जीअं अॼु जे MP मिनिस्टर जे कॾ जे तव्हां दुनिया ॾिसो था, अॼु उन वक़्त में मिनिस्टरनि जी एतिरी लय न हुई जेका एक्टर जी लय हूंदी, अदाकार जी लय हूंदी। ऐं मूंखे इहो बि यादि पए थो त फिल्म सिंध सदके में वसीम साहिबु असांजे लाड़काणे जॾहिं आयो त वसीम में कॾहिं बि हुजुम हूंदा माण्हुनि जा, उहो साईं खे पाण खे बि यादि हूंदी। त उहो दौरु हुयो एक्टरनि जे लाइ। एक्टर जी अॻु में ॻाल्हि निकिरी चुकी त हिकिड़ी आसमानी मख़लूक सम्झो वेंदो त हिकु ॿी मख़लूक आहे जेका इहो एॾो वॾो कमु करे थी स्क्रीन ते। इहा आम माण्हू न आहिनि, इहे आम न हुया, ख़ासि हुया, उन्हनि खे पज़राई मिलंदी। शेख सिंधी खे बि माण्हू ॾिसणु वेंदा हुआ, माण्हू बेड़ा करे मेहर वेंदा हुआ शेख सिंधी साहिब खे। ऐं फिल्म जे लाइ ख़ासि करे जेको महापाल साहिब ॻाल्हि कई त कुर्बान जिलानी जी असांखे मज़ाक़ कंदो त फिल्मुनि जे या ड्रामनि जे बैकग्राउंड में जेके यादूं हूंदियूं न, इहे यादूं हूंदियूं जेके इंसान खे उत्साह बि पैदा कंदियूं आहिनि, जहिड़ो बि रखंदियूं आहिनि। त इहे हल्कियूं हल्कियूं मज़ाक़ूं फिल्मुनि जे पोयां उन्हनि गाननि जी पैरोडी जीअं वसीम साहिबु कंदो उन वक़्त में, या कुर्बान जिलानी साहिबु चढ़ाईंदो पियो, इहे शयूं जेके हूंदियूं न उहे वधीक रौनक पैदा कंदियूं आहिनि। ख़ासि करे फिल्म इंडस्ट्री जे बैकग्राउंड जेके शयूं आहिनि न उहे इहे आहिनि जेके अञा ताईं एक्टरनि खे जहिड़ो रखी वेठियूं आहिनि। माना त महिरबानी असां सां जॾहिं ही मोज़िज़ महिमान गुफ़्तगू कनि था, ऐं ख़ासि तौर ते जीअं आख़िर में अयूब गाद साहिब ज़िक्र कयो गुलनि जे विखेर जो त कीअं क़दुरु हूंदो पंहिंजे परिस्तारनि पारां असांजे स्टार्स जो, त गुलनि जी विखेर दरअसल मोहबत जी निशानी आहे। ऐं मोहबतुनि में ईअं ई हूंदो आहे त जॾहिं का फतह नसीबु थींदी आहे त दिलि झूमी पवंदी आहे। असांखे बि इहा ख़ुशी नसीबु थी आहे त तव्हां असांखे यादि कयो था, असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो था, ऐं तव्हां सिंधी फिल्मुनि जे हिन संसार जो इंतज़ारु कयो था। इंशाअल्लाह लज़ीम ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। टियों हिसो पेश करणु चाहींदासीं पंहिंजे हिन चांडोकीअ जो। ऐं तेसिताईं असांजा मोज़िज़ महिमान असां सां आणनि, इहे बि अव्हां सां गुफ़्तगू कंदा। पर फ़िल वक़्तु असीं चाहियूं था त बाज़ी खटी ऐं ख़ैर असां यार सॾण खे ॾिसूं। इन दुआ सां त परवरदिगार तव्हांखे सभिनी बाज़ियुनि में फ़तहयाब करे इजाज़त ॾींदा। फ़ी अमान अल्लाह। अला वाही।